ॻाल्हायां थो वज़ीर शहर कश्मीर खां। ही मुंहिंजी रिक्वेस्ट आहे बाबा फैज़ा अली खे मां सां शादी करे जीअं चवंदी ईअं कंदुसि, जो कुते वांगे चवंदी भौंक न कुते वांगे भौंकदुसि। वज़ीर शहर ॻाल्हायां थो बाबा कश्मीर खां। ही रिक्वेस्ट आहे जीअं चवंदी ईअं कंदुसि। मिठड़ो मोलाई बि सफ़ा सुञो आहे बाबा, इन वटि बि कुझु कोन्हे। इंजी छुकाल लॻी आहे फैज़ा अली, इंजी छुकाल लॻी आहे। इहो त सफ़ा सुञो आहे। सौदे जा पैसा बि मां ॾींदो आहियां, हर शइ जा बाबा पैसा मां ॾींदो आहियां। इहो सुञो आहे, इहो त सफ़ा सुञो आहे, इन जी ॻाल्हि न लॻे। बाबा मुंहिंजी राय आहे कराची ताईं घुमियल आहियां, सादकाबाद ताईं घुमियल आहियां, पंजाब ताईं घुमियल आहियां, पर बलूचिस्तान ते घुमियल आहियां। बाबा जहिड़ा कहिड़नि शहरनि जा नालो वठां, हर शहर मां घुमियल आहियां। सऊदी बि मां वियो हुउसि। मां ॻाल्हायां थो वज़ीर शहर। बाबा जो शादी न कंदी मां पाण खे पाण सीने में गोली मारंदुमि। हीअ रिक्वेस्ट आहे फैज़ा अली खे, जीअं चवंदी ईअं वज़ीर शहर कंदो। हीअ आहे वज़ीर शहर जो नंबर 24 में कोट 39 85 563। अस्सलाम वालेकुम।